असां हिते मेड़ में मौजूदु आहियूं ऐं मेड़ तालुके जो मोज़िज़ वॾेरो नदीम मैसर हिते मौजूदु आहे ऐं हीउ हिकु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस करण थो चाहे। वधीक वॾेरो नदीम पाण मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं। जी नदीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा जी त असांजो भेणियो अली अकबर मैसर हुन सां गॾु असांजो प्रापर्टी जो काफ़ी हिते मेड़ में कारोबार हुयो। हुन में राइस मिली कुझु जॻहूं आहिनि, ज़मीनूं आहिनि जेके मां हुनखे रजिस्ट्री करे लिखी ॾिनियूं। हुन खां पोइ असांजो काफ़ी सालनि खां वठी राइस मिल जो कारोबार हले पियो। 2022 वारी बोर्ड में टोटल पेमेंट जेका हुई हुन ओॾे घुराई दुबई। चई मां बहरेन में सामान वरितो आहे, वॾो पावर हाउस आहे उहो वरितो आहे। टोटल पेमेंट जेका हुई उहा हुन ओॾे दुबई घुराई। उन खां पोइ बोर्ड जेॾी महिल ख़तमु थी सीज़न आई त मां हुन खां पैसनि जी घुर कई त हुन पैसनि ॾियण खां इनकार कयो ऐं मूंसां मुंहिंजी जॻहुनि ते, सेलरनि ते, प्रापर्टियुनि ते कब्ज़ा कराइणु शुरू कया। जेके अॻ में तव्हां साहब बि ॿारनि खे ख़बर आहे काफ़ी टाइम खां वठी मसइलो हलंदड़ आहे, जेके मामला मसइला थिया। उन खां पोइ हीअ आयो, मुंहिंजी भेण खे मोकिलियईं, वरी पंहिंजो पाण आयो, अचे मूंखे चेक ॾिनई। चई बाबा हाणे कारोबार जेको बि आहे सभु को पंहिंजे मुंहं सां, इहे चेक आहिनि जेके तूं पंहिंजे टाइम ते, हाणे सैलाब अची वियो आहे, तव्हांजो जेको टाइम अचे हुन टाइम ते तव्हां पेमेंट पंहिंजी कराइजो। बाक़ी जेको कारोबार आहे हिन महिल असां सभु को पंहिंजे मुंहं सां अलॻि आहे। उन खां पोइ जेके हिन मूंखे चेक ॾिना उहे जीअं तारीख़ूं थियूं, उन्हनि तारीख़ुनि ते मां बैंक में वियुमि, चेक मुंहिंजा पास न थिया, उन्हनि ते मां मेमा हणायो। उन खां पोइ बि मां चङनि मठनि ते वियुमि, बाबा मूंखे पंहिंजी पेमेंट वठी ॾियो। उन पेमेंट ॾियण खां साफ़ इनकार कयो। चई भाई तोखे जेको बि करिणो आहे, कोर्ट अथई, थाणा अथई, खुलिया पिया अथई, जेको करिणो अथई तूं वञी कर, बाक़ी चेक मां पास न कराईंदुसि। उन खां पोइ इहे 7.5 करोड़नि जा मुंहिंजा चेक आहिनि जेके हुनजा पंहिंजा ज़ाती पर्सनल अकाउंट जा चेक आहिनि। हिननि ते मां हुन ते FIR करायमि। उन खां पोइ हीअ FIR जी कापी आहे, हीअ FIR जी कापी आहे जेका अलमका राइस मिल ते ॿी हुंडा शोरूम खां मुंहिंजी जॻह हुई, उन जॻह ते ॿी ज़मीन आहे, उन्हनि ते बाक़ाइदे FIR में उहे शयूं शो थियल आहिनि। उन खां बावजूदि असांजो आहे माइट अब्दुल हमीद मैसर, उन हिकिड़ी जॻह मुंहिंजी सेल कई हुंडा शोरूम जे साम्हूं। दुबई वञी हुन को अटारनी पावर वठी उहा अचे हिते सेल कई। पाण हो FIRूं ॿ FIRूं थियल अथसि, पाण हिते हिकिड़ी बि हाज़ुरी ते न आयो आहे, कोर्ट में पेश बि नथो थिए। 3 चकर जज साहब हुनखे वार्निंग ॾिनी आहे, बाबा फ़ैसिलो कराए हिननि खे पंहिंजो हक़ु ॾियो, किथे फ़ैसिले में बि नथो अचे। अॼु ॾींहं ताईं कोर्ट में हिकिड़ी तारीख़ ते बि पेश न थियो आहे। अॼु बि असांजी तारीख़ हुई त लास्ट वार्निंग वरी बि जज साहब हुननि खे ॾिनी आहे। वकील हुनजो अॼु गैर हाज़ुर रहियो, उनखे चई बाबा हीअ जेका तुंहिंजी एप्लीकेशन आहे उन ते बि जज साहब नोट हयो आहे त हीअ लास्ट वार्निंग अथव, अॻिते तव्हांजी एप्लीकेशन बि न वरिती वेंदी। अचे पंहिंजो मौक़िफ़ ॾियो ऐं केस खे मां चालान कंदुमि। 17 तारीख़ जज साहब रखी आहे। उन खां पोइ जेको असांजो राइस मिल आहे उन ते काज़ी नसीर अहमद वारनि जेॾी महिल किराए ते असांखां वरिती त असांजो सरदार आहे तुफ़ैल अहमद ख़ान मैसर, उन मूंखे घुरायो। चई बाबा हाणे जेसिताईं तव्हांजो मसइलो हल थिए, राइस मिल बंदि लॻी पई आहे या तबाह थी वेंदी, काज़ी खे मां किराए ते थो ॾियां। उते वेही एग्रीमेंट कराए हुनखे किराए ते ॾिनीसीं। 2 साल गुज़री विया, हो किराए ते वेठो हो। त हाणे कुझु माण्हू आहे जिन मूंखे अचे चयो त बाबा इहा राइस मिल काज़ी साहब ख़रीद था कनि। मां जो इहे ॻाल्हियूं ॿुधियूं, उहे माण्हू जेॾी महिल मूं वटि अचे पहुता त मां उते वियुमि, काज़ी साहब वटि वियुमि। हे मुंहिंजो सालो आहे सरताज अहमद, इहे गॾिजी असां वियासीं, 2 दोस्त ॿिया बि हुया। हुन खां पुछनि त बाबा ॾे हाल अहिवाल, तूं किराएदार ऐं सो बि पंहिंजो सम्झी तोखे विहारियोसीं, सॼी मेड़ मूं ॿियो केरु माण्हू न पियो अचे, तूं अचे ऐं किराए ते वेठे। हिन महिल वरी चई थो त मूं राइस मिल ख़रीद कई आहे। त उन चयो त बाबा मां ख़रीद न कई आहे ऐं मां किराएदार आहियां। 8 महीननि जे लाइ, बाक़ी 8 महीने में मां ख़ाली कंदुमि। हीअ असांखे लिखत बि ॾिनई काज़ी, अबा हीअ मां लिखत तव्हांखे ॾियां थो, 8 महीने में मां ख़ाली कंदुमि, इहा चाबी बि मां तव्हांखे ॾींदुमि। उहो असां वटि वीडियो बि आहे। इहो ॻाल्हाए असां हुन तां मोटी आयासीं त बाबा हीअ फॾे वारी शइ आहे, केर बि न वठे जेसिताईं कोर्ट में असांजा मसइला हलनि था, उहे मसइला मसाइल हल थियनि, उन खां पोइ तव्हां जेको बि थियो। बाक़ी हाली तूं पंहिंजे आप में वेठो आहीं त भली वेह, बाक़ी असां तोखे ख़रीद करणु न ॾींदासीं। जे ख़रीद करी थो अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तूं राइस मिल ई ख़ाली कर। बाक़ी न को कब्ज़ो आहे न छा, कब्ज़ो बि काज़ी असांजी राइस मिल ते पाण कयूं वेठो आहे। हिन महिल वरी FIR असां ॿुधायूं था त तव्हां ते कूड़ा केस थो कराए, तव्हां ते FIR थो कराए काज़ी। तव्हां काज़ी जी राइस मिल ते विया हुआ कब्ज़ो करणु। राइस मिल बि असांजी, मुकमल नालो खणो। काज़ी नसीर अहमद, राइस मिल बि साईं असांजी। 2 साल किराए ते बि असां हुनखे ॾिनी आहे, कब्ज़ो बि वरी उहो किराएदार पाण कयूं वेठो आहे।
ऐं हिन महिल ॾाढ मुड़सी करे ज़ोरी चई मां उहा राइस मिल ख़रीद बि थो कयां कब्ज़ो पाण कई वेठो असां पुछण विया आहियूं त हाणे कूड़ियूं धमकियूं तव्हां ते कूड़ा केस कराईंदासीं तव्हां असांजी राइस मिल ते कब्ज़ो कराइण आया हो तो साईं ज़ुल्म आहे अंधेर आहे एस पी साहिब खे असांजी पोइ अपील तव्हांखे आहे केरु पियो चवे त तव्हां ते असां केस कराईंदा काज़ी नसीर अहमद जो पुटु ॿुधो न भाउ काज़ी नसीर अहमद जो पुटु जे तव्हां ते असां कूड़ा केस कराईंदासीं एफ आर कराईंदासीं तव्हां असांजी राइस मिल ते आया आहियो कब्ज़ो करणु हाणे तव्हां सॼे शहर खां पुछो त राइस मिल कंहिंजी आहे राइस मिल बि असांजी हिकिड़ो किराएदार थी कब्ज़ा बि पाण करे कब्ज़ा ग्रुप पाण हो काज़ी आरफ मयसर वीचारो उनजी राइस मिल में वेठो हो 2-3 साल त उनजे पुट खे मगज़ में गोली हई उनजी राइस मिल ते कब्ज़ो वरी असांजी राइस मिल ते अचे वेठो आहे किराएदार थी वरी असांजी राइस मिल ते कब्ज़ो वरी असां पुछण विया हुआसीं त चई हाणे तव्हां ते कूड़ा केस कराईंदुमि ऐं असांखे धमकियूं मोतबार एस पी साहिब खे गुज़ारिश इहा राइस मिल कोर्ट में इहो मैटर हलंदड़ आहे राइस मिल जो कोर्ट में मैटर हलंदड़ आहे राइस मिल ते एफ आर अलमका राइस इहा घणो टाइम थियो आहे तव्हांजी एफ आई थियल आहे हुन ते हिनखे साल थी वियो आहे या कंहिं ते साल थी वियो आहे अली अकबर ते अच्छा इहा उन ते आहे उन ते थियल आहे असांजो पंहिंजो मैटर हले थो पेमेंट रही पई आहे इन ई राइस मिल ते सॼो मामिलो हलंदड़ आहे त काज़ी जो छा वञे जो असांजी राइस मिल ते जॾहिं ॿियो केर बि शहर जो माण्हू नथो अचे त काज़ी नसीर अहमद खे कहिड़ो हक़ आहे जो उते अचे वेही ऐं वरी उन खां अलावा कल्ह असां विया आहियूं त असांखे लिखी ॾिनो अथई चई मां ख़रीद न कंदुमि हे उनजी लिखत पंहिंजा हथ कर चई मां ख़रीद न कंदुमि मां किराएदार 8 महीने में मां ख़ाली करे वेंदुमि अॼु वरी जे तव्हां ते केस थो दाख़िल करायां मूं वटि वरी तव्हां आया आहियो मूंखे मुंहिंजी राइस मिल ते कब्ज़ो था कयो राइस मिल असांजी कब्ज़ो वरी असां करणु विया आहियूं पंहिंजी शइ ते हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? असांजो DIG साहिब खां एस पी साहिब खां मुतालबो आहे त भली इहा इंक्वायरी कराई वञे असांजा मैटर कोर्ट में हलंदड़ आहिनि ऐं असांजूं 2 एफ आरूं थियल आहिनि 1.5 करोड़ 2 करोड़ मुंहिंजे भाउ जो आहे 7.5 करोड़नि जी मुंहिंजी एफ आर आहे जेका केस हले थो पियो पेमेंट असांजी रही पई आहे राइस मिल असांजी आहे हिकु सिर असां हुन राइस मिल में हईं आहे हर शइ असांजी आहे ऐं कब्ज़े खोर त काज़ी पाण आहे जेको असांजी राइस मिल ते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं हिन महिल वरी ग़लति अफ़वाह हलाए ऐं असांखे चए थो त तव्हां कब्ज़ो करणु आया हुआ मुंहिंजी राइस मिल ते सो इहो महिरबानी करे आला अख़्तियारनि खे अर्ज़ु आहे जज साहिब खे चीफ जज के साहिब के त असांजो साल थी वियो आहे केस खे अञा ताईं असांजो केस बि चालान न आहे थियो रुॻो हिन जो वकील को 4 महीना रुॻो तारीख़ ते कोन थो अची सघे मेन मसइलो अॼु आख़िरी लास्ट डेट ई ज़फ़र अली ख़ान वटि फ़ैसिलो रखियलु हो जज साहिब चवनि त भाउ तव्हां फ़ैसिलो कराए हिननि खे पंहिंजो हक़ु ॾियो त बि फ़ैसिलो बि न कराइनि फ़ैसिले ते बि न आया उन खां पोइ हे जेके चेक आहिनि हिननि जो केस हलंदड़ आहे 17 तारीख़ कोर्ट में मामिलो रखियलु आहे जज साहिब वटि सॼो मसइलो हले थो पियो असांखे कोर्ट ते एतमाद आला कंदो असांजो हक़ु थींदो जेको बि असांजो आहे इंसाफ़ कंदा जज साहिब कंदा बाक़ी जेको काज़ी साहिब जेको अफ़वाह हलाया आहिनि त इन जो जेको बि आहे टोटल ॾिसो कूड़ आहे असां हुनखां पुछणु वियासीं त भाउ तो राइस मिल ख़रीद त न आहे कई ऐं उन खां पोइ काज़ी सजाद अहमद हिननि जो चङो आहे उनखे मूं चयो मलबा काज़ी साहिब खे सम्झायो राइस मिल मुंहिंजी आहे उहा ख़रीद करण वारी अहिड़ी का बि ॻाल्हि न करे हुन चयो न बाबा अहिड़ी का ॻाल्हि थींदी असां तोखां पुछंदासीं काज़ी एजाज़ अहमद सेक्रेटरी आहे उन ॾींहुं मां 10 कॉलूं कयूं आहिनि त बाबा हुनखे सॼो मामिलो सम्झाया पर हुन मुंहिंजी कॉल रिसीव न कई महिरबानी तव्हांखे